बलूचिस्तान में थियनि थियूं ऐं सिंध जे 5-7 ज़िलनि खे बदअमनी खां रोकण लाइ तव्हांजो वस कोन थो हले। अकबर बुगची खे गोलियो मारियो छॾियो, जेके क़ौमी कारकुननि उहे गिरफ़्तार कयो वठो, उहे जेलनि में विझी छॾियो। बाक़ी ॾोही माण्हू तव्हां गिरफ़्तार नथा थियनि, या त शायदि तव्हीं चाहियो था त सिंध जे 5-7 ज़िलनि खे बदअमनी में विझी उन्हनि ज़िलनि जो अमन तबाह करे उते ॿी धारियुनि जी हलगार आणियूं, उन्हनि जा शहरनि जूं ज़मीनूं बिल्डर माफ़िया खे ॾियूं, ॿियूं उते जी ज़मीनुनि खे कारपोरेट फार्मिंग लाइ इस्तेमालु कयूं। हींअर ताज़ो हिकिड़ो वीडियो ऐं ऑडियो पियो हले जंहिंमें सांगड़ जी हिकिड़ी फैक्ट्री जो माण्हू चए थो त सिंध जो मुलाज़िम न खपे। तंहिंजे करे शायदि तव्हांजो इहो मिशन आहे त सिंधी माण्हुनि खे हितां टपड़ ॿधाए लॾाए पोइ सिंध धारियुनि इलीगल इमिग्रेंट्स ॾे ॿियनि मुल्कनि खां ईंदड़ माण्हुनि जे हवाले कयूं। सिंध जा माण्हू इहा साज़िश सम्झनि था। तंहिंजे करे महिरबानी करे अमन अमान बहाल कयो। महिरबानी करे सिंध जे हिननि ज़िलनि में तालीम बंदि आहे, इस्पतालूं बंदि आहिनि, रोज़गार बंदि आहे, माण्हू लॾीनि पिया, न्याणियूं ॿार ख़ौफ़ ऐं ख़तरे में ॾींहं खां वठी राति ताईं पिया आहिनि। उन्हनि खे कढो। इन जे लाइ ज़िम्मेदार सिंध जो वज़ीर आला आहे, जेका पार्टी हुकुमरान आहे उन जा उहिदेदार आहिनि। उन लाइ ज़िम्मेदार पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे, पुलिस आहे ऐं लॉ एनफोर्सिंग इदारा आहिनि। उहे सभु पंहिंजो किरदारु अदा कनि। शिकारपुर, कंदकोट, जैकबाबाद, घोटकी, सखर, लाड़काणो, कंबर शदात कोट, खैरपुर, इन्हनि ज़िलनि में अमन अमान बहाल कराइण तव्हांजी फर्स्ट प्रायोरिटी, तव्हांजी पहिरीं अवलियत हुअणु खपे। सिंध करप्शन ज़रिए लुटियो पिया, उन करप्शन ज़रिए लुटियल सिंध मां को पाई पैसो हुते अमन ते ख़र्च कंदो तॾहिं अमन बहाल थी वेंदो। ऐं इहा बि मुतालबो कंदुसि इहो बि त हितां जी जेका पुलिस आहे उनखे सुठा हथियार ॾियो, सुठियूं बख़्तरबंद गाॾियूं ॾियो, सुठा वसीला ॾियो। पर आउं इहा बि पुलिस खे चवंदुसि त जेकॾहिं तव्हीं धाड़ेलनि ते ॾुहारियुनि ते ऑपरेशन कयो था त उन जी आड़ वठी किन बिरादरियुनि, किन ज़ातियुनि, किन ॾुहारी माण्हुनि जे घरनि, नंगनि, ॿारनि, बचनि, ॻोठनि खे न आज़ारियो, उन्हनि खे तकलीफ़ न ॾियो। इन ज़रिए तव्हीं धाड़ेलनि खे कोन कुचलींदव, नवां धाड़ेल पैदा कंदव। तंहिंजे करे बेगुनाह माण्हुनि खे, किन गुनाहगार माण्हुनि जी आड़ वठी उन्हनि खे निशानो न बनायो। ऐं आउं सिंध हुकूमत खे इहा बि गुज़ारिश कंदुसि त एॾा बेवस न थियो जो तव्हांजो लॉ एनफोर्सिंग डिपार्टमेंट एतिरो कमज़ोर थी वञे जो ॿाहिरियां लश्कर अची तव्हांजे सूबे में ऑपरेशनूं कनि। तंहिंजे करे सिंध अंदरि सिंध पुलिस कार्रवायूं करे कंहिं बि ॿाहिरें लश्कर खे इहो इख्तियार न हुअणु खपे त उहो लॉ। नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ खे यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।